अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भाली कार माया अमान जी होस्ट अनम मला नौशरो फरोज रिपोर्ट मुनीर अमान घांगू नौशरो फरोज पुलिस जी बेहतरीन कार्रवाई शहर में अंदर में थींदड़ चोरन जा चोर हथ करे वरता ऐसे शो सिटी नौशरो फरोज असद नबी कच्छी जी वडी कार्रवाई शहर में थींदड़ चोरन जा मुख्य जवाबदार नाले नादिर पुट बशीर लुंड जरा पुट इरशाद बुलर के चोरी थियल सामान समेत हथ करे वरतू जे वटा सीडी मोटरसाइकिल मॉडल 2021 मोटर डबल बोर गैस सिलेंडर जूसर मशीन पिस्टल बरामद करे वरता ऐसे शो सिटी नौशरो फरोज मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु शहर के मुख़्तलिफ़ घरनि मां जंहिंमें मुरीद भमरो अदनान तगड़ यासीन चांडियो जे घरनि मां थियल चोरियूं थियूं हुयूं। CCTV फुटेज अचण बाद फरियादिन पारां नौशरो फरोज थाणे ते FIR दाख़िल कराई हुई जंहिंजी कार्रवाई बाद मथे ॾिनल जवाबदार हथ करे संदन वटां चोरी थियल सामान बरामद कियो वियो आहे। जवाबदार खे लाकअप करे वधीक जांच करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ चोरी थियल सामान के मालिकनि नौशरो फरोज थाणे ते पहुची चोरी थियल सामान सुञाणे वसूल कियो ऐं नौशरो फरोज पुलिस की अहिड़ी कार्रवाई के तमाम घणो साराहियो। ऐसे शो नौशरो फरोज असद नबी कच्छी ऐं संदसि टीम के मुबारकूं ॾिनियूं।